ठठे में एसएसपी ठठो डॉक्टर इमरान खान की अॻुवाणीअ में योम शोदा शहीदनि जो ॾियारो मल्हायो पियो वञे। पुलिस अमलदारनि पारां शहीद पुलिस जवाननि जे मज़ारनि ते पहुची खेनि सलामी पेश कई। एसएसपी ठठो डॉक्टर इमरान खान ठठे लंग चलिया जे क़दीमी कब्रिस्तान कुरैशी बाबा पहुची वियो। कुछ साल अॻु हथियारबंदनि सां मुक़ाबले दौरान शहीद थियल ठठो पुलिस जे जवाननि शहीद गुलाम कादिर बिरोही ऐं शहीद जवान अख्तर बिरोही ऐं शहीद पाक फ़ौज जे शहीद जवान पीर मोहम्मद बिरोही जे जवाननि जे आख़िरी आरामगाहनि ते हाज़िरी भरे चादर चाढ़े दुआ घुरी। एसएसपी ठठो डॉक्टर इमरान खान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध पुलिस अमान जी बहालीअ लाइ तारीख़ी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अॼोके ॾींहं ते शहीदनि खे सलाम पेश करण सां गॾोगॾु हौसलो रखंदड़ संदन वारसनि खे भी सलाम पेश कयूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।